अस्सलामुअलैकुम दोस्तों कराची जहिड़े शहर में पंहिंजो घर या पंहिंजो प्लाट हुजण के नेमत खां घटि न आहे। जिथे मां बीठो आहियां इनखे चयो वेंदो आहे गुलशन फलक नाज़ ऐं हीअ गुलशन फलक नाज़ जेकी आहे नेशनल हाईवे सां गॾोगॾु आहे, ज़िले मलीर में आहे ऐं हिन जे साम्हूं आहे गुलशन हदीद। तरक़ियाती कम ज़ोर ऐं शोर सां हली रहिया आहिनि। घटि में घटि 150 खां प्लस कुछ घर हिते मौजूदु आहिनि। 400, 200, 120 जा कमर्शियल प्लाट बि मौजूदु आहिनि ऐं जेको तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसो था इहा बि जॻह विकिणे जे लाइ आहे ऐं इन जॻह जो मां तव्हांखे विज़िट बि कराइण वारो आहियां। अचो मूंसां गॾु। हीउ 120 गज़ जो घर आहे दोस्तों। 120 गज़ ते ठहियल ही घर तमामु शानदार, तमामु ज़बरदस्त फुल टाइल मार्बल सां ठहियल आहे। हर माण्हूअ जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां पंहिंजे बचड़नि सां अहिड़े हंध ते ज़िंदगी गुज़ारियां जिथे सुकून भरी ज़िंदगी हुजे, जिथे माहौल सही हुजे, जिथे माण्हू सही हुजनि। ऐं हर जॻह ते तव्हां ॿुधो हूंदो, ॾिठो हूंदो त प्लाटनि में डबलिंग बि थींदी आहे, फॾा फ़साद बि थींदा आहिनि ऐं जॻहनि ते कब्ज़ा बि जेके थियल हूंदा आहिनि वरी उहे माण्हू विकिरो बि कंदा आहिनि। पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां गुलशन फलक नाज़ जेको बिल्डर आहे उहो मञियल बिल्डर आहे। पूरी कराची अंदरि उन जा फ्लैट, सोसाइटियूं जेके तेज़ीअ सां खपनि थियूं पियूं उन्हनि खां तव्हां वाक़ुफ़ु हूंदव। हिन में काई बि डबलिंग न आहे, को बि वॾो फ़साद न आहे। 24 कलाक हिते सिक्योरिटी आहे। हिते तव्हां बहितरीनु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघो था। हिते मुंहिंजो बि घर आहे। हिते इलाही माण्हुनि जा घर आहिनि। तक़रीबन 150 खां मथे हिते माण्हू, 150 घरनि खां मथे माण्हू हिते रिहाइश पज़ीर आहिनि। सो कराची हुजे, ठठो साकरो घारो हुजे, हैदराबाद हुजे या सिंध जो कहिड़ो बि शहर हुजे, जेके बि दोस्त घर वठण जा ख़्वाहिशमंद आहिनि, चवनि था त असां सिंध कराची जहिड़े शहर में पंहिंजो घर वठूं, त उहे हिन फलक नाज़ नेशनल हाईवे ते जेकी मौजूदु आहे उन जो ज़रूरु विज़िट कनि। ऐं मां यकीन सां थो चवां त हितां जूं तव्हांखे जॻहियूं बि वणंदियूं, माण्हू बि वणंदा ऐं प्लाट बि वणंदा। जेके बि दोस्त असांजा आहिनि जंहिंखे पंहिंजो घर वठण जो जेको शौक़ु त हर कंहिंखे हूंदो आहे, पर सुठी जॻह ते, सुठी लोकेशन ते जेके वठण जा ख़्वाहिशमंद आहिनि उहो मुंहिंजे हिन वीडियो ते हेठि ॾिनल नंबर ते राब्तो कनि। फलक नाज़ जेको नेशनल हाईवे ते मौजूदु आहे उते अचनि ऐं मुलाक़ात कनि ऐं हीअ जॻह बि ॾिसी वञनि, प्लाट बि ॾिसी वञनि। असां उते 24 घंटा मौजूदु हूंदासीं।